ये नौकरियुनि जो मसलो हींअर आहे ई कोन। मसलो असल में इहो आहे त असां इन्हनि सभिनी ज़लालतुनि मां जान छॾाए इहे जेके ड्रामेबाज़ियूं आहिनि जेके समाज जूं कंहिं पाण जूं उन मां निकिरी असां सिधा कॾहिं था थियूं। हींअर त पाण सिंधी माण्हुनि जो जेको अकुलु आहे उहो आहे माफ़ कजो गोॾनि ऐं पेट जे विच में थो कमु करे पियो। हिन अकुल जी त को ॻाल्हि ई कोन थो करे न। सभु को किचन जो मसइलो आहे, गैस जो मसइलो आहे, बिजलीअ जो मसइलो आहे। इन मसइले तरफ़ त को वञे ई कोन थो त असांजो माण्हू वेंदो काॾे, अॻिते हली काॾे वेंदो। वॾे में वॾो त असां वॾो विधन ई आहे त असांजा वॾा नंढे खे चार्ज ॾियण लाइ तयारु कोन्हनि। वॾी वॾी हिकिड़ी बीमारी आहे। मां चाहींदुमि त मूं चयो वॾो मुंहिंजा जेके नंढा आहिनि उहे बिल्कुलु मूं वांगुरु ई हुजनि। अॻे तूं वांगुरु जेकॾहिं थींदा त इहो सॼो समाज पोइ अचणु शुरू थींदो न। जे तव्हां चाहियो था त इर्तिका थिए त तव्हां नंढो तव्हांखां वॾो हुजणु खपे। हे जेके नौजवान जेको हेॾो कमु कयो वेठा कसम खणो ख़ुदा जो गुज़िरियल 22 सालनि खां वठी अहिड़ो क़िस्म जो प्रोग्राम असां कराए सघियासीं। नंढड़नि पिटकरनि करायो त असांखां घणा वॾा आहिनि न, भले के नंढड़ा वॾो, पर असांजी दबंग माफ़ कयो चाचा कोसर साम्हूं स्टेशन डायरेक्टर आहे त ॻोठ जे लाइ तूं अहिड़े क़िस्म जो कयो आहे कॾहिं? मां पंहिंजे पाण खे मूंखे डायरेक्टर कल्चर करे रखियो मां कयो आहे छा कुझु हीअं कयो? उमिरि खां निकिरी करे हिननि उहो सभु कुझु करे ॾेखारियो। अञा बि जेकॾहिं तव्हांजे मननि में इहा क़िस्म जी का ॻाल्हि लिकियल हुजे तव्हां वटि अञा के अहसास कमतरियूं आहिनि, महरूमियूं आहिनि, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे दिमाग़ मां इहे महरूमियुनि जो कमतरियुनि जो सिर्फ़ु इहो लेयर कढणो आहे। आख़िरी जेका मां ॻाल्हि करे मां पंहिंजी जॻह वठंदुसि, छो त मुंहिंजो असल जेको प्रोफेशन आहे उहो ॿोली आहे। चाचा कोसर अदीब वेठो आहे मुंहिंजे साम्हूं, तव्हां सभु अदीब वेठा हुआ। इहो लफ़्ज़ जेको अन्न आहे न, जेको पाण चवंदा आहियूं अन्न, ठीकु पाण छा चवंदा आहियूं अन्न आहे त ईमान। दुनिया में हिन खां वॾो सच आहे ई कोन। मस्जिद आहे त ईमान ॿुधो ई न अथव, इमाम बारगाह त ईमान ॿुधो अथव, अन्न आहे त ईमान आहे। ऐं अन्न ईमान कहिड़ो आहे जंहिंमें तव्हां पंहिंजे मुकमल खुलूस सां मुकमल सचाईअ सां उहो अन्न कमायो था, उहो अन्न पंहिंजे बचनि जे पेटनि में विझो था। इन खां वॾो ईमान आहे ई कोन। हाणे त पाण 50 साल पंहिंजे पाण खे कोई जेके मुंहिंजी उमिरि 50 साल 45 ताकी मुंहिंजी सांभर बि न मिले ताकी मां बि हुनजो शायदि रहां, तव्हां सभु शायदि आहियो। ॿिन्ही हे ई ॼाणी मिलणो हूंदो। जंहिं जॻह ते अॼु हमीदा वारनि जी आहे पंहिंजो जॻह आहे, इन विच में बनो हूंदो जेको तर तरफ़ हलंदो, विच में अॾ हूंदी हुई। तव्हां मां सभिनी खे उहो वाइज़ यादि हूंदो जेको 70 जे ॾहाके में थियो हुयो, जंहिंमें न ॻोठ जो न फ़र्क़ु हो त शियो आहे न फ़र्क़ु हो त सुनी आहे, पर हिन सॼे वाइज़ में सभु गॾु कमु कयो। ॻोठ जो 10 तारीख़ जो मातम थींदो हुयो त इन सॼे जेको ॻोठ खे शाम जो न्याज़ थींदो उन सॼे जो सहरो ॾाढी मुलाज़िम जे घर में हूंदो हुयो। 40-45 सालनि जे उन मुहबत जे हिकिड़ो सफ़र खे आख़िर टोड़ियो कीअं वियो आहे? तव्हां कॾहिं गौर करे ॾिठो आहे? उन्हनि ॾींहंनि में जिन ॾींहंनि में असां वटि मायुनि जो ॾियणु वठणु बि थींदो, एग्ज़ाम थींदा हुआ, हर शइ थींदी हुई, पर अहमद अलीअ खे इन करे न सुञातो वेंदो त सुन्नी आहे, फयाज़ खे इन करे न सुञातो वेंदो त शीए जो पुटु आहे, फयाज़ खे इन करे सुञातो वेंदो त हमज़लीअ जो पुटु आहे, हुनखे सुञातो वेंदो उस्ताद गुलाम रसूल जो पुटु आहे। त उहा जेका सुञाणप उस्ताद गुलाम रसूल जे पुट जी, हमज़लीअ जे पुट जी, इहा ख़तम थी शीओ ऐं सुन्नीअ में छो थी थिए? तव्हां गौर करे ॾिठो आहे तव्हां? अच्छा, जेकॾहिं हे ईमान हे आहे जेको अॼु आहे, अॼु त यार दिलि में न कजो, मां ॾाढो खुलियो हिकिड़ो सच चवां, उहो सभिनी शिया ते मूंखे चढ़ंदा आहियूं, हुनजो नमाज़ ई कोन पढ़ां, ईद में कोन वेंदो, तव्हां न चढ़िजो। ॿिली अॼु को दूरबीनी खणी खुर्दबीनी खणी को सुनी त ॻोल्हे ॾियो जेको चवे मां सुनी आहियां। कंहिंखां पुछंदो चवंदो अले हदीस आहे, कंहिंखे पुछंदो मां वहाबी आहियां, कंहिंखे चवंदो तबलीगी आहियां, कंहिंखे चवंदो माना हाणे त ईदा थी विया आहिनि जो डायरी जा पना भरिजी वञा, बचियल आशिया हाणे ख़बर पई फिलहाल आहिस्ते आहिस्ते समाज जा उहे जेके गुरु घंटाल आहिनि, जेके जिन आहिनि, उहे
पैसनि जेतिरो अञा ईमान वारे तस्वर खे ख़तमु करे तव्हांजे पेटनि में दिमाग़नि में पेटनि में अहिड़ियूं सुयूं टुंबे छॾियूं जो हाणे नफ़रत जो ॿिज पोखिजी वियो आहे पूरे समाज में। हाणे इहो आहे त इहो फलाणो माण्हू शियो छो आहे, इहो माण्हू ढींगड़ो छो आहे, मटियड़ो छो आहे, छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त इहे सभु शयूं हाणे त वञनि थियूं आहिस्ता ख़तमु थींदियूं खैरनि सां। यानी मां हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾियां, चाइना जो जेको सीपेक आहे आमदनी साईं $47 बिलियन जो आहे। रिया साहब जेकॾहिं फिगर का हेॾे होॾे हुजे त पाकिस्तान में $47 बिलियन जो पैकेज आहे इहो सीपेक जो। मां कान्हे कयो सऊदी अरब जा शहज़ादा 2017 में $30 बिलियन जी अयाशी दुबई में करण विया। $30 बिलियन BBC रिपोर्ट पई था। जनाब सलमान ये जेको नओं हिकिड़ो कमाल जो हिकिड़ो माण्हू निकितो आहे, उन $67 बिलियन सऊदी अरब जे लाइ सैरो तफ़रीह सियाहत सिनेमाउनि फिल्मुनि उन लाइ रखी छॾियूं आहिनि। मज़ी ॻाल्हि असांखे विचड़ायूं त बाबा तव्हां विड़ो पाण होॾे ज़बरदस्त क़िस्म जूं सिनेमाऊं ठाहिनि था पिया। हाणे त खैरनि सां बचले हुजे भर में हिकिड़ो वॾो शहर ठाहियो थो पियो जंहिंमें टाप जी जुआ बि हलंदी। ऐं चवनि छा था, हे असां जेके शहर ठाहियूं था पिया इहे लास वेगास जहिड़ा हूंदा। लास वेगास फिल्मुनि में अंग्रेज़ी फिल्मुनि में जिन बि ॾिठियूं हुननि खे ख़बर आहे हुते छा छा थींदो आहे। 2 शहर था ठहनि सऊदी अरब में। पोइ सुभाणे मां बि उमिरो करे मोटींदुमि, मूंखे धीउ पुछंदी